सिंध में नस्ल परस्ती के बुनियाद ते कहिड़ा कहिड़ा थी सघिया पाण अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु अवां सां सिंध जे गादियार शहर कराचीअ में 1 अक्टूबर 1988 ते सिंधी माण्हुनि सां थियल बदतरीन दहशतगर्दी जो सचो वाक़ियो बयानु कंदुसि। 3 सेप्टेम्बर 1988 ते सकरान खां हैदराबाद आयुसि। सोचियुमि त पंहिंजे प्यारे साथी ज़फ़र अब्बासी सां मिलां, पर जुमे जो ॾींहुं हुजण करे साणुसि मुलाक़ात न थी सघी। कुझु ॿियनि दोस्तनि सां मिलियुसि। उन बैदि शाम जो कराची रवानो थी वियुसि। गुलबहार, जंहिंखे नई गोलीमार चवंदा आहिनि, उते पहुतुसि त मूंसां गॾु रहंदड़ मुंहिंजो दोस्त शीतल ओड़े ड्यूटी ते वधी चुको हुयो। जंहिं बैदि आउं प्रेस क्लब हलियो वियुसि, जिते सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां जशन ए लतीफ़ मल्हायो पियो वियो। तक़रीब शुरू थी चुकी हुई। मुक़ररनि लतीफ़ जे फ़न ऐं फ़िक्र ते वॾे एतमाद ऐं मुहबत सां रोशनी पई विधी। इहो ई हुओ जेकी सिंधी माण्हुनि जे हर मेड़ में हूंदो आहे। सिंध सां मुहबत, सिंधी माण्हुनि सां मुहबत ऐं उन्हनि जे हक़नि जे बहालीअ लाइ ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं। ओचितो स्टेट सेक्रेटरी ऐलान कयो त हींअर ख़बर पई आहे त हैदराबाद में खूनरेज़ फसाद थी चुका आहिनि, जंहिंमें केतिरा ई शहरी मारिजी विया आहिनि। इन करे असां पंहिंजो प्रोग्राम मुख़्तसिर करे ख़तमु कंदासीं। उन बैदि महफ़िल मौसीक़ी शुरू कई वई। इन ख़बर पवण खां पोइ बि जलसे में कंहिं बि क़िस्म जी कंफ्यूजन पैदा न थी। हर को इहो सोचे रहियो हो त हैदराबाद जे सिंधी माण्हुनि ते ख़बर न आहे छा गुज़री रही हूंदी, पर पोइ बि कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ऐं डपु किथे बि नज़र न आयो। असां धरतीअ जा धणी हुआसीं। पंहिंजे धरतीअ जे टुकड़े ते गॾु थी पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचे रहिया हुआसीं। पोइ बि ख़ौफ़ छाजो, ख़तरो छाजो हुयो। लाउड स्पीकर ते सरमद जो आवाज़ गूंजी रहियो हो, कातिल ओ कातिल, कातिल ओ कातिल, बदिलो वठंदासीं, हर खून जे कतरे जो बदिलो वठंदासीं। प्रोग्राम राति जो 12 वॻे ख़तमु कयो वियो। ॿाहिरि निकितासीं। कराचीअ जा रोड ऐं रस्ता वीरान ऐं सुनसान हुया। कराची जे माहौल ते ख़ौफ़ ऐं दहशत तारी हुई। अकेलो घर पहुतुसि। वाट ते मोटरसाइकिल सवार नज़र आया, जेके दहशतगर्द टोले जा लॻी रहिया हुआ, कंहिंखे शिकार करण लाइ वाझाए रहिया हुआ। दिलि में कुझु खुटको थियो, पर इहो सोचे त मूं जहिड़ा हज़ारे लखे वतन वासी हिन शहर में मूंखां वधीक तकलीफ़ जो शिकार हुआ, मूंखां वधीक अदम तहफ़ुज़ जो शिकार हुया। मुंहिंजो सॼो पाड़ो जागी रहियो हो। घिटियूं त ख़ाली हुयूं, पर माण्हू पंहिंजे घरनि जे छितियुनि ते मौजूदु हुया। जॾहिं मां उन्हनि जे साम्हूं लॻी रहियो होसि त मूंखे अजीब ग़रीब नज़रुनि सां ॾिसी रहिया हुआ। सूरत हाल मां अंदाज़ो पिए थियो त हैदराबाद में उर्दू आबादी जो नुक़सानु थियो आहे। ही माण्हू असांजे भेट में केॾा न ख़बरदार हुआ, केॾो न संदन विच में राब्तो हुयो, जो हैदराबाद जी ख़बर सदन घर घर पहुची चुकी हुई, जॾहिं त असां सभु बेख़बर हुआसीं। असां वटि राब्ते जी केॾी न घटिताई हुई, जो हेॾे सारे जलसे में बि ख़बर पइजी न सघी हुई त हैदराबाद में छा थियो आहे। सूरत हाल खां बेख़बर हुजण करे परेशानी थी रही हुई। घर में रखियल शीशे जूं बोतलूं खणी पंहिंजे भरिसां रखियमि त जेकॾहिं ॿियो न त बि कंहिंखे ज़ख़्मी त करे सघिबो, कुझु वक़्तु दहशतगर्दनि जे हमले खे रोके त सघिबो। दरीअ मां ॾिठुमि त मुंहिंजे भर वारनि घरनि जे छितियुनि ते माण्हू मौजूदु हुआ। निगाहुनि जो मर्कज़ मुंहिंजो घरु हो। हिकु किताबु खणी पढ़णु वेठुसि। मूंखे शीतल लाइ सख़्तु ग़लती हुई, जेको बिना कंहिं ख़बरचार जे नई कराचीअ जे हिकु आक्ट्राए पोस्ट ते
अकेलो सिंधी हूंदे राति जी ड्यूटी करे रहियो हो। सोचियुमि त संदसि ताईं पहुचणु घुरिजे, घटि में घटि बेख़बरीअ में मारिजी त न वञे। सॼी राति बेआरामी ऐं बेचैनी में गुज़री। सुबुह जो उथी अख़बार वठी आयुसि, जंहिंमां मालूम थियो त हैदराबाद में नामालूम हमले आवरनि हमिलो करे 250 शहरी मारे विधा आहिनि। अख़बारूं मरी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि जे तस्वीरुनि ऐं वॾियुनि वॾियुनि सुर्ख़ियुनि सां गारियूं लॻियूं पयूं। शीतल खे जेरो जाॻंदो घर पहुचण ते ॾाढी ख़ुशी थी। इन सां गॾु इहो पिणु उल्को थी रहियो हो त ख़बर न आहे राति जे अंधेरे में मुंहिंजे बेख़बर मिसकीन माण्हुनि ते छा गुज़रियो हूंदो। शीतल खे घर छॾे सदर में पंहिंजे ऑफिस पहुतुसि। ऑफिस में सिर्फ़ु सिंधी मुलाज़िम पहुता हुआ। उर्दू ॻाल्हाईंदड़नि मां को बि मौजूदु न हुयो। दोस्तनि सां मुलाक़ात थी, पर कंहिं वटि बि का ख़बर न हुई। मलीर मां को बि दोस्त कोन पहुतो हो। ख़बर पई त उन तरफ़ फसाद थिया आहिनि ऐं सुवारियूं बंदि आहिनि, पर पोइ बि पूरी ख़बर कान पई पवे त छा थियो आहे। मुख़्तलिफ़ दोस्तनि खे घरनि ॾांहुं टेलीफोन खड़काई, पर किथे बि रिंग न वॼी रही हुई। केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि ते को रिसीवर खणण वारो न हुयो। परेशानी वधी रही हुई त आख़िर छा थी रहियो आहे, जो ख़बर बि कान थी पवे। कुझु टाइम खां पोइ मलीर मां हिकु दोस्त फ़ोन कई त हिते 5 सिंधी ॻाल्हाईंदड़ हिकु बस मां लाहे मारिया विया आहिनि, जेकी ठटे खां कराची अची रहिया हुआ। बाद में लियाकताबाद जी बि ख़बर पई त उते पिणु सिंधियुनि ते हमला कया विया आहिनि, जिन में कुझु माण्हू शहीद थिया आहिनि। जीअं पोइ तीअं इतला वधी रहिया हुआ। मां पंहिंजे हिकु अज़ीज़ ज़फ़र खे चयो त शीतल घर आहे, हली उनखे उतां कढूं, छो जो हालतूं जीअं पोइ तीअं ख़राब थी रहियूं आहिनि। ज़फ़र ऐं मां मोटरसाइकिल ते घर ॾांहुं राही थियासीं। रस्तनि ते सुवारियूं घटि हुयूं। फ़ौज ऐं पुलिस गश्त कंदे नज़र आई। नई गोली मार जेको दहशतगर्दनि जो वॾो अड्डो आहे, उते रस्तनि ते फ़ौज ऐं पुलिस जा दस्ता पहिरियों ॾेई रहिया हुआ। घर पहुतासीं। वाट ते केतिरनि ई हंधनि ते खून रेज़ हमलनि जी ख़बर पई। घर अची शीतल सां मिलियासीं। हू हर क़िस्म जे ख़ौफ़ ख़तरे खां बेपरवाह निंड सुतल हुयो। हिन खे कराची में थींदड़ क़त्लाम बाबति का बि ख़बर न हुई। ज़फ़र वटि कुझु रक़म हुई। मूं खेसि चयो त तव्हां गाॾी काहे निकिरी वञो, असां बि हितां निकिरूं था। 3 ॼणा हिकु ई मोटरसाइकिल ते सही नथा लॻूं। हिन खे घणो सम्झाइण बैदि रवानो कयो। शीतल खे चयो त कुझु खाई हितां निकिरूं था। कंहिं अहिड़े इलाइक़े में हलूं था जिते सिंधियुनि जी आबादी हुजे ऐं महफ़ूज़ हुजूं। अञा मानी खाई रहिया हुआसीं त किलाशनकोफ जूं गोलियूं हलण सां गॾोगॾु हिकु वॾो धमाको थियो। शायदि असांजे इलाइक़े में हमला जारी थी चुका हुआ। हेठि घिटीअ में ॾिठोसीं। घिटी बिल्कुलु सुनसान हुई। साम्हूं सिंधियुनि जी होटल ऐं चंद दुकान बि बंदि हुआ। अञा हेठि लहण जी करे रहिया हुआसीं त ख़बर पई त असांजे इलाइक़े में कर्फ्यू नाफ़िज़ कयो वियो आहे। सोचियोसीं त नदी पार करे भर वारे इलाइक़े पुराणी गोलीमार मां निकिरी था हलूं, पर ख़बर पई त उन्हनि इलाइक़नि में पिणु कर्फ्यू लॻी चुको आहे। ॾींहं जा 11 थी रहिया हुआ। सूरत हाल मालूम करण लाइ अकेलो हेठि लथुसि। घिटियूं सुनसान हुयूं। सन्हनि घटियुनि मां थींदो पाड़े में रहंदड़ पंहिंजे दोस्त ज़बी खोखर जे घर पहुतुसि। हिननि जो दर अंदरां बंदि हो। दर खड़काइण बदिरां सॾु कयुमि त जीअं ख़बर पवे त पंहिंजो आहे। ज़बीह मथां मूंखे ॾिसी हेठि लही आयो। ॾाढो ख़ौफ़ज़दा हुयो त मां कीअं रिस्क खणी हेसि ताईं पहुतो आहियां। खां सूरत हाल जो पुछियुमि। चयाईं त पंहिंजे गुलबहार जे ॻोठ साबरा ते हमिलो थियो आहे, जंहिंमें 6 माण्हू औरतूं ऐं ॿार मारिजी विया आहिनि। मूज़ियुनि घरनि ऐं लाशनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। सॼे इलाइक़े में सिंधियुनि में वॾो ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल हो। अञा वधीक हमलनि जो ख़तरो आहे। सोचियोसीं हाणे छा कजे। न त हिन इलाइक़े मां निकिरी सघिजे थो ऐं न वरी एतिरी तयारी आहे जो मुंहुं ॾिजे।
हितां जे मक़ामी सिंधियुनि में बि अहिड़ो आसरो घटि हो। पोइ बि निकिरंदा छुपंदा सिंधियुनि जे महल में पहुतासीं। हू ॾाढो ख़ौफ़ज़दा ऐं परेशान हुआ। असांखे दिलदारी ॾिनियूं ऐं ख़बरदार रहण ऐं सख़्त क़िस्म जी चौकसी करणु। पंहिंजे घिटियुनि में नौजवाननि खे मुतहरिक करण जो चयोसीं। असां हिन इलाइक़े में तमामु नंढड़ी बिल्कुलु न ॻणण जहिड़ी आबादी में हुआसीं, जॾहिं त दहशतगर्द तइदाद में तोड़े ताक़त में असांखां कई भेरा वधीक हुया। पर पोइ हितां जे सिंधियुनि मुमकिन हमले खे रोकण लाइ इहो फा छॾे ॾिनो त असां साबरा जे क़त्ल-आम जो बदिलो वठण लाइ राति नई गोली मार में कार्रवाई कंदासीं। इन उफ़ा उथारण खां अॻु असांखे इहो मालूम थी चुको हो त राति नसुल परस्त दहशतगर्द सिंधी पहाड़नि ते हमिलो कंदा। असां हितां जे मक़ामी आबादीअ खे बिल्कुलु चौकस रहण ऐं नंढे पैमाने ते पंहिंजी हिफ़ाज़त करण जी सलाह ॾेई वापसि आयासीं ऐं घर अची सीतल सां गॾु रांदि खेॾणु वेठासीं। ॿाहिरि अहम घिटियुनि ऐं रस्तनि ते कर्फ्यू हो, पर पोइ बि कर्फ्यू हुजण बावजूदु सिंधियुनि जो क़त्ल-आम जारी हो। फ़ौज हमले आवरनि खे रोकण जी का बि कोशिश न करे रही हुई। कर्फ्यू हूंदे साबरा ते हमिलो थियो। सिंधियुनि जा दुकान साड़िया विया, सुवारियुनि मां लाहे खेनि शहीद कयो वियो। हुकूमत जा मुसलिह दस्ता तमाशो ॾिसण में पूरा हुया। सिंधी माण्हू पंहिंजे शहर में बेयारो मददगार ॾाढ सां मुंहुं अटकायो बीठा हुआ। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ सिंधियुनि विच में को बि ॻांढापो न हो, को बि राब्तो न हो। हर को पंहिंजे पंहिंजे सिर अकेलो थी विढ़ी रहियो हो ऐं पंहिंजो तहफ़ुज़ करे रहियो हो। हमले खां बचण या उनखे मुंहुं ॾियण जी का प्लानिंग मौजूदु न हुई। दुश्मन हर हंधि असांखे ख़ौफ़ज़दा करे रहियो हो। असांजा लीडर, असांजा अॻुवान उन वक़्तु छा करे रहिया हुआ, उन जी हमले जे ज़द में आयल अवाम खे का बि ख़बर कान हुई। सॼी कराची में रहंदड़ सिंधियुनि मथां खूनी भूत लाबारा ॾेई रहियो हो। वहशी दर्दा मासूम ऐं बेख़बर अवाम जो मुनज़्ज़म रिथाबंदी तहत क़त्ल-आम करे रहियो आहे। इन क़त्ल-आम में हुकूमती इदारा बि शामिल हुया। सिंध दुश्मन टोला बिना कंहिं ज़ाहिरी फ़र्क़ ऐं इख़्तिलाफ़ जे गॾु हुआ। शाम थी रही हुई। घर में खाइण लाइ कुझु मौजूदु न हुयो। बुख पिणु पंहिंजो अहसासु ॾियारे रही हुई। हितां कीअं निकिरणु घुरिजे, जे रहिजे त तहफ़ुज़ कीअं कजे, सिर्फ़ु सोचे ई रहिया हुआसीं। को बि रस्तो न हुई, का बि वाहर नज़र न थी आई। हिन विच में असांजो मालिके मकान जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ हो, जो पुटु ॿ दफ़ा आयो त अव्हां घर ख़ाली करे निकिरी वञो, अव्हांखे कुझु बि थियो त असां लाइ मसालो पैदा थींदो, अव्हां कुझु ॾींहं हितां निकिरी वञो। ज़ोर रखी रहियो आहे त हिन वक़्तु निकिरी वञो। नेठ पराव घर, किराए जो घर छॾिणो पियो। गोलीमार में रहंदड़ मक़ामी सिंधी आबादीअ खे सूरत-हाल खां वाक़ुफ़ु कयो, पर को बि असांखे रहण ते आमादा नज़र न आयो। मजबूरन फ़ैसिलो कयो त कंहिं तरह नदी पार करे पुराणी गोलीमार वञी हिकु दोस्त मिर्ज़ा वारनि वटि रहिजे। पर नदी पार करणु ख़तरनाक मसइलो हुयो। विच में उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी हुई, भरिसां इहो ॻोठु हुयो जिते चंद कलाक अॻु सिंधियुनि जो क़त्ल-आम थियो हो। पर आख़िर फ़ैसिलो करे सीतल मां निकिरी पियासीं। उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी मां लंघंदे ख़ौफ़ थी रहियो हो। हर खड़को असांखे ख़ौफ़ ऐं रास में मुब्तला करे रहियो हो त कहिड़े घर मां हमले आवर निकिरनि था, केॾी महिल हमिलो थिए थो। चोतरफ़ कनाईंदा हिक ॿिए खां परे थी दॿियल पेरनि सां वञी रहिया हुआसीं। जॾहिं नदीअ वारी पुल ते पहुतासीं त उन खां चंद क़दम ते वहशत ऐं बरबरत जो शिकार साबरा ॻोठु बाहि में सड़ी रहियो हो। मारुनि जी झुगियुनि जो दूंहुं आसमान तरफ़ उॾामी रहियो हो। असां त तसवर बि नथे करे सघियासीं त उते छा थियो हूंदो, उतां जे मज़लूम मारुनि ते छा वहियो वापरायो हूंदो। पुराणी गोलीमार पहुतासीं
उते सिंधी माण्हुनि जा वॾा मेड़ बाज़ारुनि ऐं घिटियुनि में परेशान हाल हेॾां होॾां फिरी रहिया हुआ। सूरत हाल मालूम थी। ख़बर पई त सुबुह साबरा ॻोठ ते हथियारबंदनि दहशतगर्दनि हमलो कयो। हमले जी अॻुवाणी सिंध मुस्लिम लीग जे सदर ऐं सिंध काबीना जे मौजूदा उर्दू ॻाल्हाईंदड़ वज़ीर शमीम दीन जो पुटु करे रहियो हो। हमलियावर ॿिनि गाॾियुनि में सुवार थी ॻोठ में पहुता। हमले जे ज़िद खां बचियल ॻोठाणनि ॿुधायो त सुबुह जो 2 गाॾियूं अची असांजे घरनि ॾाढियूं बीठियूं। उन्हनि मां चंद नौजवान लथा, जिन ॻोठ जे साम्हूं का शइ ज़मीन ते फिट कई। असां सम्झो त का फिल्म भरण आया आहिनि ऐं ॻोठ जा फोटू पिया कढनि, पर कहिड़ी ख़बर त इहो साम्हूं फिट थींदड़ औज़ार असांजे मौत जो परवानो हो। कुझु ई देरि में इहो कैमरा जहिड़ो औज़ार हिकु धमाके सां उॾाणो। कखां घर ऐं उन्हनि में मौजूद माण्हू पुर्ज़ा पुर्ज़ा थी उॾामण लॻा। हमलियावरनि घरनि मां ॿाहिरि निकिरंदड़ माण्हुनि ते किलाशनकोप सां फायरिंग करणु शुरू करे ॾिनी। चोतरफ़ रत ऐं बाहि सिंधी माण्हुनि जे मासूमियत ऐं बेख़बरी ते मातम करे रही। पुराणी गोली मार में ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण ऐं बेघर थियलनि लाइ कैंपूं क़ाइमु करण जो कमु हंगामी बुनियादनि ते जारी हुयो। स्कूलनि ऐं उताकनि में कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। घर घर मां इमदादी सामान ऐं चंदो गॾु थी रहियो हो। उन वक़्तु सिंधियुनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हुयो। इमदादी सामान कठे कंदड़ कारकुननि ॿुधायो त माण्हुनि में इमदाद ॾियण लाइ एॾो त जोश ऐं जज़्बो मौजूदु हुयो जो जंहिं घर में 2 रिलियूं ऐं 2 सेर अटो बि मौजूदु हुयो त इहो बि इमदादी कारकुननि जे हवाले कयो। जॾहिं हिकु घर में इमदादी कारकुन पहुता त उन घर में सिर्फ़ु हिकु पोढ़ी औरत मौजूदु हुई। उन वटि सिर्फ़ु 5 रुपया 2 रिलियूं ऐं 2-3 सेर अटो मौजूदु हुयो। इन पोढ़ी औरत अखियुनि में पाणी आणे चयो त अबा मूंखे अफ़सोस आहे जो मां अव्हांजी ॿी का त वॾी मदद करे नथी सघां, पर ही जेकी सभु कुझु मौजूदु आहे सो अव्हां खणी वञो। राति जो मां ऐं सीतल मिर्ज़ा जे ओताक ते रहियासीं। BBC रेडियो ॿुधायो त हैदराबाद में मारिजी वियल शहरनि जो तइदादु 300 थी चुको आहे ऐं कराचीअ में सिंधियुनि मथां राति जो 4 बजे खां हमला कया विया। केतिरा ई सिंधी जेके पंहिंजे माल जे वाड़नि ते बेओनो सुता पिया हुआ या घरनि में पंहिंजे ॿारनि बचनि सां बेखुटका थियो सुता पिया हुआ, उन्हनि मथां राति जे ऊंदाहीअ में हमिलो कयो वियो, जंहिंमें 60 सिंधी शहीद थी चुका। हमला अञा जारी आहिनि। कराची जी वॾी आबादी में कर्फ्यू नाफ़िज़ कयो वियो आहे। फ़ौज, पुलिस ऐं सिंधी माण्हुनि सां थियल झड़पुनि में केतिरा ई दहशतगर्द पिणु मारिजी चुका आहिनि। सिंधी माण्हुनि जी मदद लाइ जना अस्पताल, सिविल अस्पताल, गुलशन ऐं हदीद स्टील टाउन में कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। ज़ख़्मियुनि लाइ रत जे अटे जूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन में केतिरा ई नौजवान रत ॾेई रहिया आहिनि। सिंध क़ौमी इतिहाद तरफ़ां कराचीअ में थियल क़त्लाम जे दुख में सॼी सिंध में एहतिजाज करण ऐं कारो ॾींहुं मल्हाइण जी अपील कई वई आहे। असां राति जो 1 बजे सुम्ही रहियासीं। सुबुह जो उथी अख़बार ख़रीद कई, जंहिंमें कराचीअ में सिंधी माण्हुनि जे क़त्लाम जूं लिंक कांडारींदड़ ख़बरूं छपियल हुयूं। अख़बार जी हर हिकु ख़बर विझ जियां कड़की रही हुई। छा काल्ह कुठा, छा काल्ह कुठा, छा कोस अञा बि जारी आहे, हिते अॼु बि 4 मार्च आहे, हिते अॼु बि तौबह ज़ारी आहे। महिरबानी।